अस्सलाम वालेकुम। गुल समूह चैनल में तव्हांखे खुशामदीद चऊं था। अॼु असां फ्रिक्शन अणपूर जे बारे में पढ़ंदासीं। त अणपूर जा जेके टे नमूना हूंदा आहिनि, बुनियादी ॻाल्हि आहे अणपूर जी, इहा सिखण जी कोशिशि करियो। त अणपूर जेको आहे उन में हिकिड़ो प्रॉपर हूंदो आहे, सुबतो हूंदो आहे अणपूर, हिकिड़ो इम्प्रॉपर हूंदो आहे, उबतो अणपूर हूंदो आहे, ॿियो हूंदो आहे मिक्स्ड फ्रिक्शन, गॾियल अणपूर। ठीक है। तो हाँ ही प्रॉपर फ्रिक्शन की असांखे ख़बर की पवंदी आहे त ही प्रॉपर आहे, सुबतो अणपूर आहे। हाणे जेकर पाण मिसाल लाइ लिखूं, मिसाल तौर 4/5 4 भाङे 5। हाणे असांखे ख़बर कीअं पए त इहो सुबतो अणपूर आहे। त हाणे हिते ही जेको हिनखे चइबो आहे अंश आहे। मथी रक़म जेकी हूंदी आहे उहा अंश हूंदी आहे ऐं हेठी रक़म जेकी हूंदी आहे उहा छेद हूंदी आहे। अंग्रेजी में हिनखे नॉमिनेटर चइबो आहे, हिनखे डिनोमिनेटर चइबो आहे। त मथे जेको 4 लिखल आहे, हेठि घणा लिखल आहिनि 5। त हाणे चवंदासीं त बाबा हिन में अंश नंढो हुजे, छेद वॾो हुजे, उनखे असां सुबतो अणपूर चवंदासीं। ठीक है। त 4 नंढड़ो आहे, 5 वॾो आहे। त 4 भाङे 5 कहिड़ो अणपूर थियो? प्रॉपर फ्रिक्शन थियो, सुबतो अणपूर थियो। इन करे सुबतो थियो जो 4 जेके आहिनि उहे अंश जेके आहिनि उहे नंढा आहिनि ऐं छेद जेको आहे उहो 5 उहे वॾा आहिनि। इन करे असां चवंदासीं त इहो सुबतो अणपूर आहे, प्रॉपर फ्रिक्शन आहे। सम्झी विया? मिसाल तौर ॿियो हिकिड़ो मिसाल था वठूं, 10 भाङे 15। हाणे इहो कहिड़ो अणपूर थींदो? ॾिसो, 10 नंढो आहे ऐं 15 वॾो आहे, माना अंश नंढो आहे, छेद जेको आहे उहो छा आहे? वॾो आहे। अंश नंढड़ो आहे 10 आहिनि, छेद 15 आहे, वॾो आहे। त असां चवंदासीं त जंहिंजो अंश नंढो हुजे ऐं छेद वॾो हुजे त उहो सुबतो अणपूर आहे, प्रॉपर फ्रिक्शन आहे। ठीक है, सम्झी विया हूंदा। हाणे अचूं था इम्प्रॉपर फ्रिक्शन ते। इम्प्रॉपर फ्रिक्शन, हाणे हिते पाण मिसाल तौर लिखूं था 5 भाङे 4। ठीक आहे। हाणे मथे खे छा चइबो तव्हां सिखिया? अंश। हेठी खे छा चइबो? छेद। अंश जेको आहे 5 आहे ऐं छेद 4 आहे। हाणे 5 वॾो आहे, 4 नंढो आहे। त हाणे चवंदासीं त अंश बाबा नंढो हुजे, सॉरी अंश वॾो हुजे, छेद जेको हुजे उहो छा हुजे? नंढो हुजे। हाणे अंश वॾो ऐं छेद नंढो, असां हुनखे चवंदासीं त इहो उबतो अणपूर आहे, इम्प्रॉपर फ्रिक्शन आहे। ठीक है, सम्झ में ॻाल्हि अची वई हूंदी। त ही जेको नॉमिनेटर आहे उहो वॾो हुजे ऐं डिनोमिनेटर जेको आहे नंढो हुजे, त असां हिनखे उबतो अणपूर, इम्प्रॉपर फ्रिक्शन चवंदा आहियूं। मिसाल ॿियो वठूं था, 5 भाङे 3। हाणे इहो अणपूर कहिड़ो थियो? सुबतो थियो, उबतो थियो? हा बाबा, इहो सुबतो थियो। सुबतो कीअं थियो? हाणे ही जेको 5 वॾो आहे, 3 नंढो आहे, अंश वॾो आहे, छेद छा आहे? नंढड़ो आहे। त इहो उबतो अणपूर थियो। कहिड़ो थियो? उबतो, इम्प्रॉपर फ्रिक्शन थियो। छाजे करे? अंश नंढड़ो आहे, छेद सॉरी अंश वॾो आहे ऐं छेद नंढो आहे। मूंखे ई तव्हां मुंझाए छॾियो। वरी उन खां पोइ अचूं था गॾियल अणपूर। गॾियल अणपूर में छा हूंदो? सॼा मिलनि हूंदा। मिसाल तौर 1 सॼो, 1 भाङे 2। ठीक आहे। ही हिकिड़ो सॼो आहे ऐं 1 भाङे 2 आहे। 2 सॼा, 3 भाङे 4, 5 सॼा, 1 भाङे 2। अहिड़ो रक़म ॾिनल हुजे, हीअं ॾिनल हुजे त पाण चवंदा आहियूं त इहे मिक्स्ड फ्रिक्शन आहिनि, गॾियल अणपूर आहिनि। सम्झी विया? महिरबानी। वरी आईंदा वरी ॿिया जेके हिननि जा सवाल अणपूर जा तव्हांखे सेखारींदासीं।